अदा तव्हांखे ॿुधायो, ठीकु आहे। एडवोकेट जमीला मेमण मुंहिंजो नालो आहे ऐं वकालत जी फील्ड में मूंखे माना जेको आहे सो इलाही टाइम थियो आहे, 8-9 साल थिया आहिनि। ऐं हाईकोर्ट जी एडवोकेट आहियां ऐं प्रैक्टिसिंग लॉयर आहियां, वकालत कंदी आहियां। साथ साथ में सोशल वर्किंग मुंहिंजी हलंदी रही आहे, ठीकु आहे। ऐं मुंहिंजी पाण इहा कोशिशि रही आहे त हितां जूं जेके लेडीज़ आहिनि, हितां जा जेके माना यंगस्टर्स आहिनि, पोइ मेल हुजनि या फीमेल हुजनि, उहे अॻिते वधनि। मुंहिंजी इहा पाण कोशिशि आहिनि। जिते जिते मुंहिंजो माना ज़रूरत थींदी आहे, जिते जिते आउं सम्झंदी आहियां त मुंहिंजी हिते ज़रूरत आहे, अदा वारा मूंखे कॉल करींदा आहिनि। ऐं पंहिंजी प्रियोरिटी सम्झंदी आहियां त आउं हिते अची उन्हनि खे जेको आहे सो पंहिंजी राय ॾियां या पंहिंजी कोशिशि कयां या उन्हनि सां गॾु बीही करे कमु करियां, ठीकु आहे। ऐं हिते जेको इहो औरतुनि जे हवाले सां जेको यूथ ते कमु थो हले, कराची रूरल नेटवर्क माशाल्लाह सां हमेशह अॻिते रही आहे, हमेशह औरतुनि खे प्रोमोट कंदी रही आहे। ऐं माशाल्लाह सां अॼु जो प्रोग्राम बि ईअं ई हलियो आहे। ऐं माशाल्लाह प्यारियूं न्याणियूं औरतूं जेके बि वेठियूं आहिनि, मूंखे ॾाढी ख़ुशी पई थिए। हिते तव्हां जेको आहे सो आयूं ऐं मैडम खे तव्हां हीअं सुञाणा नथी, पर मैडम सां गाइबाना जेको आहे सो तारीफ़ मूंखे सर यूनस मुंहिंजो थोरो घणो करायो हुयो। बहरहाल ऐं मैडम खे बि जेको आहे सो आउं वेलकम थी कयां, छो हे ईअं सभु हुतां खां तव्हां मीडिया तां ॿुधी करे आयूं आहियूं। इहा बि ॾाढी जेका आहे सा माना हिकिड़ी माना असांजी ईअं ई सम्झ इज़त अफ़ज़ाई थी आहे इन शइ में, ठीकु आहे। ऐं बाक़ी रही ॻाल्हि त हितां जूं औरतूं जेके आहिनि या हितां जूं छोकिरियूं जेके आहिनि, उहे अॻिते ऐं माशाल्लाह सां वधनि थियूं पियूं, ठीकु आहे। हाणे आउं बि ईअं ई सम्झ पहिरीं अवां वांगुरु नंढी हूंदी हुअसि, अञा मुंहिंजी माना जीअं हे नंढड़ियूं आहिनि, ठीकु आहे। आउं बि ईअं ई हूंदी हुअसि। कराची रूरल नेटवर्क तॾहिं खां कमु थी करे असांजे एरिया में, तॾहिं खां इहो नेटवर्क जेको आहे हले थो पियो। तॾहिं आउं माना स्टूडेंट हूंदी हुअसि। पोइ हिननि जूं अवेयरनेस प्रोग्राम्स वग़ैरह थींदा हुया। पहिरियां ऑफिसिस कॾहिं किथे ईंदो, कॾहिं किथे, जीअं हाणे वरी अवामी प्रेस क्लब जे हवाले सां जेको आहे सो हिननि इन सिलसिले में उन्हनि खे जॉइन कयो आहे। सामी साहब माशाल्लाह सां हिते सुठो वर्क करे पियो आहे। न्यूज़ वग़ैरह माना सोशल मीडिया ते ॾिसंदी रहंदी आहियां। ज़बरदस्त माशाल्लाह सां हिते माना कमु हले थो पियो। अञा बि कोशिशूं ज़ाहिरा माण्हू जारी कंदो रहंदो ऐं इंशाअल्लाह उते माना जेको आहे सो उन्हनि में अवेयरनेस थींदी रहंदी इंशाअल्लाह। अल्लाह साईं जेको आहे सो अञा बि वधीक हितां छोकिरियूं, हाणे त लॉ कॉलेज बि हिते आहे, वकालत जी फील्ड में काफ़ी सारा माण्हू। इहा ॿी ॻाल्हि आहे त मूंखे इहो अल्लाह साईं एज़ाज़ ॾिनो जो आउं हितां जी फस्ट एडवोकेट आहियां मेमणगोट जी, पर माशाल्लाह सां काफ़ी सारा माण्हू आहिनि, हाणे छोकिरियूं आहिनि, ठीकु आहे। उहे माशाल्लाह सां मूंखे ॾिसी करे सभु माना उन्हनि खे उहा शइ, पहिरीं त वकालत जी फील्ड हिते कंहिंखे ख़बर कोन हूंदी, वकील हूंदो छा आहे, वकालत छा हूंदी आहे, ठीकु आहे न। हाणे माशाल्लाह सां इहे शयूं हलनि थियूं पियूं। ऐं मूंखे माना जेको आहे सो अवामी प्रेस क्लब जी ऑफिस ॾिसी करे तमामु ख़ुशी थी आहे। माशाल्लाह सां सुठे तरीक़े सां इहा हले थी पई ऐं सुठे तरीक़े सां हाणे जाइ बि माशाल्लाह सां माना इन्हनि खे सुठी मिली वई आहे। पहिरियां हुते हिकिड़ो रूम हुयो ऐं मूंखे त ख़बर न हुई, पर उहो मूंखे सुठो न लॻो हुते, तॾहिं विज़िट त मूं न कयो हुयो। पर बहरहाल आउं वधीक न तव्हांजो टाइम वठंदी हुअसि ऐं चवंदी हुअसि तव्हां बि अहिड़ा प्रोग्राम अटेंड कयो ऐं काफ़ी जेको आहे सो जहिड़ी फील्ड में आहे उहो उन में अॻिते वधण जी कोशिशि करे, हिकु जॻह ते बीह करे कमु न करे। थैंक यू।